अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़ी में भलीकार यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू। यस अली साहब, पीपल्स पार्टी ऐं नून लीग जे विच में इलेक्शन अनाउंस थियण खां पोइ ईअं माना थोरो रवायती क़िस्म जी जेका आहे उहा सियासत ॿाहिरि अचणु शुरू थी आहे। पहिरियां त गॾु हुया ज़ाहिर या हाणे बि अंदरां गॾु हुजनि मथां ख़बर न आहे, पर ख़ैर उहा मरीम औरंगज़ेब साहिबा चवनि थियूं त इहे जेको पीपल्स पार्टी जेको लेवल प्लेइंग फील्ड जो रोलो विधो आहे, चई इहो जेको आहे पंहिंजी शिकस्त जो इज़हार थी करे पीपल्स पार्टी त भई उहा हाराए चुका आहे ऐं अवाम जेको आहे उहो 21 अक्टूबर ते नवाज़ शरीफ़ खे प्राइम मिनिस्टर सिलेक्ट करे छॾियो आहे। त हुन कुंडी साहब चवनि था त अगरि एॾो तव्हांखे इलेक्शन जी आहे त तव्हां उन जलसे में इलेक्शन जी ॻाल्हि ई न कई ऐं हाणे बि तव्हांखे इलेक्शन लाइ चऊं था त तव्हांजा पघर निकिरी था। न ॾिसो, एॾी को एतिरी हल्की फुल्की फेंसिंग ही थोरी घणी तलवारबाज़ी त ज़रूरी आहे न। सियासी पार्टियूं आहिनि, न त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग में कोई नज़रियाती इख़्तिलाफ़ात त न आहिनि। मतिलबु हुकूमत में गॾु हुआ ऐं सुभाणे बि गॾु हूंदा। इहो कोई पार्टीज़ जे विच में नज़रियाती इख़्तिलाफ़ात मतिलबु ठीकु आहे, मंशूर में थोरो घणो फ़र्क़ु हूंदो, लेकिन नज़रियाती सां मुंहिंजी मुराद इहा आहे त को वॾो को हुजे को साईं न असां सवाल ईअं थो पैदा थिए। मिसाल PTI नवाज़ लीग आहिनि, हाणे हिन में केरु चए त लॻे थो त भई इख़्तिलाफ़ आहे। पीपल्स पार्टी लाइ सलेमान जो अब्बा ॻाल्हाईंदो या पीपल्स पार्टी सलेमान जे अब्बा लाइ ॻाल्हाईंदी, ॻाल्हि सम्झ में ईंदी। पर हींअर ही ॿई धुरियूं, जी हा, नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी अगरि हिक ॿिए जे ख़िलाफ़ु न ॻाल्हाइनि त कंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि? उहो कैदी अंदरि जेको पियो आहे कासिम जो या सलमान जो अब्बा, उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा त छा मोट मिलंदी? भई वेतर माण्हू चवंदा यार हाणे अंदरि पियो आहे, वेही छा था ॻाल्हायो? सो ॾिसो, पंचिंग बैग त खपंदो आहे न। तव्हां पॉलिटिक्स कयो पिया ऐं इलेक्शन में तव्हांखे टेम्पो ठाहिणो आहे, तव्हांखे दुश्मननि खे शिकस्त ॾियणी आहे, त दुश्मन यू हैव टू क्रिएट वन। मुल्क बचाओ। अगरि तव्हां वटि दुश्मन या सियासी मुखालिफ़ न हुजे त पोइ हिकिड़ो ठाहिणो पवंदो आहे। त पीपल्स पार्टी नवाज़ लीग खे ठाहियो आहे, नवाज़ लीग पीपल्स पार्टी खे ठाहियो, दैट्स ऑल। इलेक्शन खां पोइ तव्हांजे ख़्याल में त हीअ अगरि हिक ॿिए जी ज़रूरत पवंदी नवाज़ लीग खे पीपल्स पार्टी जी, त पीपल्स पार्टी खे शामिलु न कंदी छा नवाज़ लीग? ऐं छा पीपल्स पार्टी शामिलु न थींदी छा? तव्हां हीअ ॻाल्हि लिखाइण जी ज़रूरत न आहे, ऐं रिकॉर्ड ते चवां पियो बिल्कुलु शामिलु थींदा। हिक ॿिए सां बिल्कुलु रियासत ऐं मुल्क क़ौम जी अज़ीम तर मुफ़ाद में हीअ बिल्कुलु गॾु इतिहादी हुकूमत ठहंदी अगरि ज़रूरत पई। लेकिन ज़ाहिर ही ऐं ॿी ॻाल्हि ठीकु आहे न, हिकिड़ी अगरि पाण हिन ॻाल्हि खे ऐं हिनखे नूरा कुश्ती जो नालो नथो ॾियां, ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जी ख़्वाहिश हूंदी भई पंजाब में असांखे जॻह ॾियो। नवाज़ लीग चवनि था छो ॾियूं, तव्हां असांखे सिंध में ॾियो था छा? सो अच्छा, अॼु तव्हां ॾिसो त हिकिड़ी ख़बर हाणे कंहिं नवाज़ लीग जे कैंप मां लीक थी आहे, किथां लीक थी आहे, इहा ख़बर कंहिं मीडिया खे ॾिनी आहे त ज़रदारी साहिबु नवाज़ शरीफ़ खे फ़ोन कयो ऐं नवाज़ शरीफ़ ॿिन्ही अॻुवाणनि जेको आहे रियासत जी फलाह ऐं बहबूद ऐं बचाइण लाइ हिक ॿिए सां मुफ़ाहमत ऐं गॾियल सहकार ते इतफ़ाक़ कयो। रियासत लाइ पंहिंजो को मसइलो न आहे। त यकदमि पोइ बिलावल साहिब जी हिकिड़ी तरदीद नुमा बयानु आयो त न भई हीअ जेको ॻाल्हि ॿोल थी आहे अॼोकी ख़बर न आहे, अॼु न ॻाल्हि ॿोल थी आहे। त मूं इहो सोचियो पियो त बिलावल साहिबु इहो न चयो आहे त ॻाल्हि ॿोल न थी आहे, छो अॼु ही ॻाल्हि ॿोल न थी आहे, हीअ पुराणी ख़बर आहे। हाणे पुराणी केतिरी, नवाज़ शरीफ़ जॾहिं पाकिस्तान आयो आहे तॾहिं त फ़ोन कयो हूंदो ई न, तॾहिं त वेलकम कयो हूंदो ई न। अचण त भली कार, जॾहिं पाकिस्तान आए नवाज़ शरीफ़ घणा ॾींहं थिया आहिनि? 21 तारीख़ ते आहिनि, ॿ अढाई हफ़्ता। त ज़ाहिर ही को 5 साल पुराणी ख़बर न आहे। सो हीअ ॻाल्हाईंदा ऐं ॻाल्हाईंदा रहंदा। ही कुझु ख़बरूं कॾहिं कॾहिं लीक बि कबियूं आहिनि, कॾहिं कॾहिं इहो ॾेखारण लाइ त यारी साम्हूं ईअं कनि पिया ऐं पोयां असांखे फ़ोनूं था कनि। MQM वारा बि वञी मिलिया आहिनि, हुन ते पोइ था अचूं नवाज़ शरीफ़ सां मिलंदा सुभाणे। सो लेकिन तव्हां ॾिसो त पाकिस्तान, मूंखे हिन में क़तन को एतिराज़ु न आहे। ऐं पुराणो मुंहिंजी पोज़ीशन जेका आहे, मुंहिंजी पोज़ीशन आहे ज़माने खां, त इहो चवणु त न सही हिकिड़ी पार्टी हुजे जेको सॼे मुल्क में जंहिंजी रूट्स हुजनि ऐं ही हुजे हू हुजे। हिकिड़े ज़माने ॾाढो शौक़ु हूंदो, वॾो शौक़ु रहियो आहे, वॾो शौक़ु असांजी इस्टेब्लिशमेंट खे बि रहियो आहे, सभिनी खे रहियो आहे। न मुल्की पार्टी, मुल्की पार्टी हुजे, न त इलाक़ाई पार्टी न थिए। इलाक़ाई पार्टी मतिलबु इहा त पोइ ईअं थींदो त अगरि पंजाब में ऐं इस्लामाबाद में हिकिड़ी हुकूमत ठहे पई त सिंध में ज़ोरी उन्हनि जे इतिहादियुनि जी हुकूमत ठाराई वेंदी, जेको माज़ी में सिंध या बलूचिस्तान में बि इहो थींदो त हम ख़्याल हुजे ताकी चारई सूबा हुकूमती फ़ोरम ते हिकु हुजनि। इहा हिकिड़ी पुराणी हिकिड़ी काफ़ी अर्सा हिन ख़्वाहिश ते अमल बि थींदो रहियो। पोइ छा थियो? हाणे त हिन ॻाल्हि जो हुन महिल बि ज़ोरी छो था कयो? अगरि का पार्टी सिर्फ़ु पंजाब में मक़बूल आहे त
तो लेट हिम हैव वोट्स फ्रॉम देयर। Yes. ऐं अगरि पार्टी का सिंध में सिर्फ मक़बूल आहे या KP में आहे या बलूचिस्तान में आहे, इनमें कहिड़ो मसइलो आहे। पर ही जेको इलाक़ाई पार्टी सां पोइ ख़ुदि जेके मुख़्तलिफ़ पावर क्वार्टर्स मां इहा तशरीह चेंज थी वई, त इलाक़ाई सां मुराद इहो आहे त जेके कॉम्परस्ती जी सियासत कनि था या अलहदगी जी ॻाल्हि कनि था। Yes. न त टेक्निकली ॾिठो वञे त नवाज़ लीग छा आहे? इलाक़ाई पार्टी आहे नवाज़ लीग सिंध में किथे आहे? न आहे, ठीकु आहे। पीपल्स पार्टी एज सच पंजाब में किथे आहे? न आहे। ऐं हीअ जेको चवनि पिया असीं अच्छा, सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त जॾहिं नवाज़ लीग चए थी त असां ईंदड़ वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ थींदो या नवाज़ लीग जो थींदो, त उनमें सोच या कारफार मां माण्हू इहे ॿुधी कंदा त हा यार इहो थी सघे थो, मेजॉरिटी पंजाब, छाकाणि त मेजॉरिटी पंजाब में आहे। तंहिंजे करे अगरि पंजाब नवाज़ लीग खटे थी त रुगो पंजाब जे ई आधार ते हुननि जो वज़ीर आज़म थी सघे थो। Yes. पर जॾहिं आसिफ़ ज़रदारी साहिबु चए थो या पीपल्स पार्टी चए थी त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु हीउ जेको सिॼु ईंदो, अॼु ज़रदारी साहिब जो बयानु आहे त जेको 8 जो सिॼु उभरंदो उहो बिलावल भुट्टो जी कामयाबी जो सिॼु हूंदो, त उते थोरो इहो माण्हू सम्झे थो त सिंध जी हद ताईं त ठीकु, लेकिन सिंध मां केतिरियूं बि सीटूं खणी वठनि, प्राइम मिनिस्टर नथो थी सघे। Yes. सो टेक्निकली अगरि PTI खे बि वञी, जीअं कुझु माण्हू ख़्यालु आहे कि रुगो KP ताईं महदूद कंदा त PTI बि इलाक़ाई पार्टी थी वई। सो बाप त क़ौमी पार्टी आहे, लेकिन बहरहाल आहे रुगो बलूचिस्तान में। त ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको इलाक़ाई करे असांखे केतिरा ॾहाका जेको आहे टोकूं हयूं वेंदियूं त हीअ इलाक़ाई बात कर रहे हैं, ये इलाक़ाई सोच है, ये इलाक़ाई फलान है, ये इलाक़ाई ढमकान है। हाणे त तव्हांजे वटि जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि सभु इलाक़ाई आहिनि ज़रे घटि। Yes. कॉलर अगर इरफान अली सीलरो शिदात कोट मां। जी सीलरो साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। अली काजी साहब जी साईं। जेको आहे सो कुझु ॾींहं अॻु में आसिफ़ ज़रदारी जो हिकिड़ो बयानु आयो हुयो नवाज़ शरीफ़ मुतलिक़, त मां हिनखे वज़ीर आज़म थियणु न ॾींदुसि। ठीकु आहे। इन खां पोइ वरी अॼु हिन जो बयानु आयो आहे ताज़ो त 8 फरवरी वारो जेको सिॼु उभरंदो उहो बिलावल जी कामयाबी जी जेको आहे सो तुलू थींदो। त छा हिन अञा ताईं के अहिड़ियूं धुरियूं आहिनि जेके ज़रदारी साहिब सां राब्ते में आहिनि, हिननि खे एतिरी पक आहे त मां वज़ीर आज़म थियण बि न ॾींदुसि, वरी ताज़ो वरी चए थो बिलावल जेको आहे सो मां हुनखे वज़ीर आज़म कंदुमि या हुनजी कामयाबी जो तुलू थींदो, त इन हवाले सां तव्हांखे छा चवणु आहे? ॿियो बि कॉलर नूर अली चांग शाहपुर चाकर मां। जी चांग साहब छा चवणु चाहींदा? कॉल ड्रॉप थी। साईं छा नालो साईं जो? सीलरो साहब। सीलरो साहब, ॻाल्हि इहा आहे त को बि पॉलिटिकल पार्टी जो जेको हेड आहे या अॻवान आहे, हीअ तव्हां पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि, ज़रदारी साहिबु आहिनि, त छो न चवंदा त भई बिलावल भुट्टो प्राइम मिनिस्टर थींदो? सुभाणे तव्हां केस त कोन कंदो न उन्हनि ते, साईं तव्हां चयो छो न थियो? पार्टी आहे, चवणो आहे। हीअ त वॾी पार्टियूं आहिनि, पर अगरि तव्हां JUI सां मिसाल वञी ॻाल्हायो, उहो चवंदा हा प्राइम मिनिस्टर ईंदड़ दफ़ा मौलाना फज़ल रहमान हूंदो, ऐं छो न चवनि? चवण बि छा आहे? मिसाल अगरि तव्हां वञी, हीअ त अञा हुते MQM खे चवंदो ईंदड़ सिंध हुकूमत हमारी आहे। चवण में ॾिसो त चवण में छा आहे? ऐं को तंज़िया नथो चवां, ऐं चवां थो त इहो त चवणु खपे न। तव्हां सिंध में पीपल्स पार्टी अगरि मोटिवेट न कंदी कारकुननि खे, इहो हिकिड़ो न ॾींदी हिकिड़ो विज़न त भई असां सिर्फ़ु हिन दफ़े सिंध हुकूमत न, हिन दफ़े असीं वफ़ाक़ में बि अचूं पिया, त छो न चवनि? त जीअं अगरि को कंहिंखे इहो आसिरो आहे त हिन दफ़े एंटी पीपल्स पार्टी के माण्हुनि ते, फ़र्दनि ते या धुरियुनि ते वफ़ाक़ हथु रखंदो, त चवंदा न बाबा हिन वफ़ाक़ पोइ हुननि वटि हूंदो। इनमें सिलवर साहिब इहो तव्हांजो चवणु त पोइ पहिरीं हीअं चई चवणु खपे वज़ीर आज़म न थियणु ॾींदसि, पर सुवाल इहो आहे त पोइ भेरे बि चयो त छा अगरि वसधणी नवाज़ शरीफ़ खे या नवाज़ लीग खे, ऐं नवाज़ शरीफ़ जे त आऊं बि नथो सम्झां त ख़ैर मूंखे ख़बर न आहे ख़दशो आहे त हू थींदो न थींदो, पर अगरि नवाज़ लीग खे प्राइम मिनिस्ट्री ॾियणी आहे वसधणियुनि खे, पोइ ज़रदारी साहिबु रोके वठंदो त रोके वठंदो, मूंखे ख़बर न आहे भई कीअं रोकंदो पोइ। सो इहो हिन पॉलिटिकल पार्टी खे चवणु इहो खपे। लेकिन जेको पाण डिस्कस कयो पिए त जेको हीउ असां वटि राग ॻायो वेंदो हो इलाक़ाई है, ये फला प्रोविंशलिज़म आहे, सूबाइत है, त पंजाब में टोटल बेस करे नवाज़ लीग छा पई साबित करे? मतिलबु
लेट्स बी ऑनेस्ट न, मतलब छा पंजाब बि त चलो वॾो ई सही पर सूबो त आहे, वॾे पैमाने ते ई सही पर सूबो त आहे न। तव्हां ॾिसो त नवाज़ शरीफ़ जो अॼु जेको कोर इजलास थियो आहे उनमें तव्हांखे हिकिड़ो माण्हू सिंध मां नज़र अचे थो? मेमर सां विया आहिनि? न, हीउ जेको अॼु इजलास थियो, नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात वक़्तु? न न न न हीउ जेको अॼु मूं टीवी ते जेका फुटेज ॾिठी, ख़ुदा पुराणी या नई आहे, त नवाज़ शरीफ़ वेठो आहे, एहसन इक़बाल वेठो आहे, ख्वाजा आसिफ़ वेठो आहे, डिफरेंट माण्हू मुलाक़ात कई आहे न पर ही शहबाज शरीफ़ हुन में न आहे को बि। त जेका उहे बि पाण ख़बर आहे त जेको बिल्कुलु कोर कमेटी या कोर जेको 5-7-8 माण्हुनि जो जेको जंहिंमें ख़ाकान अब्बासी हुआ, अॻु में ख़ाकान अब्बासी साहिबु हुआ, हाणे कोन्हनि, उहे बि कोन्हनि, पर जेके आहिनि उन्हनि जो तालुक़ु पंजाब मां आहे न। सभिनीनि जो। त पोइ सूबाइत या सूबाई पार्टी बि छा थींदी आहे? जी हा, पीपुल्स पार्टी वारा त पर पोइ बि आहिनि सभु। जी कॉलर सां गॾु भागचंद वलीजा शिकारपुर मां। जी वलीजा साहिबु छा चवणु चाहींदा? सर शिकार बिलावल भुट्टो जीअं त ज़रदारी जो हिकिड़ो पैगाम हुयो त असां बिलावल भुट्टो खे ईंदड़ जेकी हाणे इलेक्शन पई अचे उन में वज़ीर आज़म तौरु पाकिस्तान मुक़ररु कराईंदासीं, या जीअं नवाज़ शरीफ़ जी पार्टी आहे या जीअं ॿियूं पार्टियूं आहिनि, इन्हनि खे पहिरियां पाकिस्तान जे लाइ सोचण जी जेकी सूरत हाल हुई उहा केॾे वई हुई, या पीपुल्स पार्टीअ खे सिंध जी सूरत हाल ते सुठो सोचण लाइ सूरत हाल केॾे वई हुई, उन महिल हिननि खे सिंध जे लाइ छा सोच न पई अचे, छा हिननि खे उन महिल पाकिस्तान जे लाइ सुठी सोच न पई अचे। जॾहिं हाणे इलेक्शन जो वक़्तु आयो आहे त पोइ हिननि खे पाकिस्तान सिंध बि यादि आई आहे, सिंध जा माण्हू बि यादि आया आहिनि। छा ही ड्रामो आहे, छा ही इलेक्शन आहे, छा असांखे बेवकूफ़ था करनि, आख़िरी कहिड़ी इलेक्शन आहे? वलीजा साहिबु तव्हां चलो सियासतदाननि ते तनक़ीद कयो पिया त भई अॻु में तव्हां इक़्तिदार में रहियो त अॻु में तव्हांखे छो न सिंध जी यादि आई, तव्हांखे पाकिस्तान जी नवाज़ लीग वारनि खे छो न यादि आई, अलिफ बे जेको तव्हां चओ पिया। पर मूंखे तव्हां इहो सम्झायो, तव्हां आख़िर में जुमिलो चओ था भई छाजी इलेक्शन आहे? भई इलेक्शन इन लाइ आहे तव्हांजी आहे त सही माण्हू त हाणे भला जेके वोटर 5 साल लड़ियूं कनि था, भला उहो सही फ़ैसिलो करे वठनि, उहो छा था कनि, उहो छो नथा सवाल कयो? यानी इलेक्शन त थियणु खपे न सही। इहो ई त दुनिया जो दस्तूर जेको इलेक्ट्रोल डेमोक्रेसी जो जेको सूल आहे, जेका चङाई आहे, त तव्हां हिकिड़े माण्हू खे 5 साल लाइ पंहिंजो इख़्तियार ॾिनो, पंहिंजो हथ हुनजे हथ में ॾिनो, बाबा हाणे असांजी पारत अथई, असांजा कमकार कजे, इहो आहे न। 5 साल हू तव्हांजो कमु ठीकु करे थो, फस्ट क्लास आहियो, तव्हां ख़ुशि आहियो, मुतमईन आहियो, तव्हांखे वरी 5 साल खां पोइ वरी ॾियो था त बाबा तूं कमु जारी रख। पर अगरि हू नथो करे त रुगो मतिलबु ॾोरापा ॾियणु ऐं मतिलबु ईअं दाहूं करण सां छा सेंस आहे? तव्हां वटि वोट आहे, वरी ॿिए कंहिंखे ॾिसी वठो। त आउं नथो चाहियां तव्हां पीपुल्स पार्टी जे हक़ में ॾियो, नवाज़ लीग जे हक़ में ॾियो, न ॾियो, इहो तव्हांजो मसइलो आहे। लेकिन हीअ तव्हांजी कंप्लेन थोरी अजीब आहे। तव्हां अगरि इहे सम्झो था हिननि कंहिं बि हिननि धुरियुनि मां हिननि परफॉर्म न कयो त हीअ अचे पियो न 8 फरवरी, पर सिंध जा माण्हू या पंजाब जा माण्हू कंदा छा? पंजाब जा माण्हू त ख़ैर हिकिड़े अलॻि बहस थी वई। जी हा, त इहो माण्हुनि खे हिकिड़ो ऑप्शन मिले थो, उनमें वलीजा साहिबु कहिड़ी ॻाल्हि बुरी आहे? माण्हू पाण सिलेक्ट कनि सही। कॉलर सां मोहम्मद मुराद चाचड़ कंदकोट मां। जी चाचड़ साहिबु छा चवणु चाहींदा? मुंहिंजो अलीकाज साहिब खां हिकिड़ो सुवाल पुछणो आहे त लॉ एंड ऑर्डर जो सिंध जी हिन वक़्तु जल्दी में जेको आहे अची वई आहे कंट्रोल में, सिर्फ़ु हुनजा सहूलियतकार ॿुधाइनि, को बि ख़ासि वॾो नाले वारो को धाड़े न मोह आहे न पकड़ियो आहे, सवाइ इन सनाल अक्षर जेको बि उन जी मतिलबु ॻाल्हियूं त शिकारपुर में पकड़ियो आहे या उथरावती में। हिरा कुमारी जो मसइलो हले थो, उन लाइ ॿ टे ॾींहं सोशल मीडिया ते हलियो त उहा ज़ाहिद शाह वटि आहे संगरार वारे इलाइक़े में। हिन वक़्तु हिन पुलिस उन ते कुझु एक्शन खणे थी, न वधीक को उन ते असरु रहे थो, को अहिड़ो क़दम थियो आहे न कई। CM बि चई वियो त असां उनखे वापसि कराईंदासीं, हिन महिल उहा न्याणी वापसि न थी आहे। हिन ते अलीकाज साहिब खां पुछणो आहे क़दम न खयोसीं त अमन मान ठीकु कीअं थियो आहे पोइ? साईं आवाज़ अचे थो? न साईं शुरू में चयो को ख़ासि क़दम न कयो, सहूलियतकार पकड़िया विया आहिनि ऐं ॿियो हिकिड़ो रुको न त पोइ चवनि त था न कुझु था बहितर थी आहे। येस, त पोइ कीअं थी आहे, छा थियो आहे? इहो इन ॻाल्हि अहिड़ी ॻाल्हि में न पइजे छा? ॾिसो हीउ जेको
कंदकोट कश्मीर ॿरियो पियो हो, शिकारपुर, ही सॼा इलाइक़ा, घोटकी, हिन में जेतिरी घटि में घटि मीडिया जे हद ताईं जी हा। जेको मतिलबु चइजे त सफ़ा टीयर 1 जा जेके ॾोह हुआ, अगवा, ही थाणनि ते हमला, उहो कुझु छका त थिया आहिनि, छो थिया आहिनि इहो ख़ुदा खे ख़बर आहे। छाकाणि त वाक़ई में न को ऑपरेशन थियो जिन्हनि जी ॻाल्हियूं थियूं पिए, न को हीअ त हाणे जेको ॿधो अथनि धाड़ियल, इहो त हाणे सभिनी खे ख़बर आहे पेश पियो आहे छा मामलात आहिनि, हुनमें नथो मूंखे ख़बर बि न आहे, एंड लेट्स नॉट गो इन टू दैट। लेकिन छा थियो आहे त पोइ ईअं ई त आईब्रोज़ रेस थींदियूं आहिनि त हीअ कीअं लहर ईअं ओचितो वधे थी, पोइ कीअं लहर जेका आहे उहा वेझी वञे, गायब थी वञे, छा थिए थो, हीअ धाड़ियल किथे हलिया विया, सवाल त रहे थो। लेकिन चलो जेको बि थियो कि फ़क़ीरनि जी दुआऊं पूरियूं थियूं, कुझु ठापुर थियो आहे। प्रिया जो जेको सिंध जी गुॾी आहे उनजो त मामिलो हाणे केरु छा चए थो, किथे आहे, मूंखे ख़बर न आहे हुनजी, लेकिन आउं बार बार चवां थो सखर पुलिस ॿियो न त हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो त ॿुधाए त का प्रोग्रेस थी आहे या न थी आहे, पब्लिक खे त ॿुधायो वञे। ही मम थियो वेठी आहे, हिकिड़ी दफ़ा माठ लॻी पई आहे सखर पुलिस खे। अगरि सखर पुलिस जो फाइल क्लोज़ करे छॾियो आहे त भला उहो ॿुधाए त साईं हीउ ब्लाइंड केस थी वियो आहे, कुझु ख़बर नथी पए, बसि अलाए किथे कॾहिं आई त आई, न त न आई, थींदो आहे। हा ठीकु आहे, कोर्ट केस हू वीचारी फज़ीला सरकी बि त अॼु ताईं न मिली न, सभिनी खे ख़बर हुई किथे वेठी आहे, पर उहो बि पुलिस ऐं भोतारनि जेको आहे उहो हिकिड़ी बेशर्माई जी हद ताईं जेको आहे उहो जो अमल हो जेको अॼु ताईं न्याणी न मिली वापसि माइटनि खे। ईअं भला ॿुधायो त सही न, हीअ मम थी वञण जो हिकिड़ो सा चुप, कुझु न पुछो, प्रिया कुमारी गुॾी आहे सिंधी यार, पुछंदासीं सही। सफ़ा ईअं ख़ामोशी अख़्तियार कई वेठा आहिनि कॉलर सां सनाउल्ला राजपर ठरी मीर मामा जी। राजपर साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर मुंहिंजो इहो अली काज़ी साहब खां सुवालु आहे त हिननि जेको पीपल्स पार्टी हुकूमत ऐं केयर टेकर हुकूमत जेको थोरो कयो आहे ग़रीब मुस्तहक अवाम ते, जेके घर ॾिना अथनि सर ॿोॾि सटियल अवाम खे, उन्हनि मां बि सिंध बैंक जो अमलो एनजीओ द्वारा बेन था कटौती करे रहिया आहिनि, थोरो इन्हनि ते बि नज़रसानी कनि। ठीकु आहे साईं। घर जेको लोन आहे हुन ते ॻाल्हि, हा साईं, करप्शन असां वटि जिथे बि जिथे पैसो सरकारी पैसो इन्वॉल्व आहे उते करप्शन त थींदी आहे। बसि धणियनि खे ॿुधणु खपे राजपाल साहिब जेको ज़ोरो शोर सां थींदी आहे असां वटि। ऐं सभु सुभाणे जेको आहे चवनि था एमक्यूएम जो वफ़द मिलंदो नवाज़ शरीफ़ सां, पोइ हाणे आहिस्ता आहिस्ता सिंध जा कुझु वफ़द ॿिया बि मिलंदा, पोइ छा थींदो हिन सां? न बसि थोरो प्रेशर ऐं वरी थोरो ज़ाहिर आहे कुझु सिग्नल्स बि हूंदा आहिनि, कुझु ॻाल्हियूं बि हूंदियूं आहिनि, हवा जो रुख बि ॾिसबो आहे त मुल्की सतह ते रुख छा आहे। एमक्यूएम खे वारो खाए थो त हू फेडरल हुकूमत में 2-टे को सणबियूं पोस्टिंग वज़ारतूं हुजनि हुन वटि, ऐं सिंध में उहो अपोज़िशन जो रोल प्ले करे, इहो एमक्यूएम खे सूट कंदो आहे। या त सिंध में प्रॉपर शेयर हुजे, या पोइ हू अपोज़िशन हिते दाहूं कुकू कंदी रहे त कराची को तबाह कर दिया, वडेरे आ गए, ढमकान हो गया, इहो सभु कंदी रहे हिते सिंध हुकूमत में, सिंध में वेही, ऐं पोर्ट एंड शिपिंग ऐं अहिड़ा को 2-टे सणबा खाता हुजनि जिथां ॿियो ज़िंदगी जो कारवार हले। पर सभु इहो ई फॉर्मेट आहे न, माना पुराणो ई साॻियो ई नून लीग एमक्यूएम सां मिलंदी, नून लीग एमक्यूएम खे साहिरा कराची में हल्को फुल्को रोल प्ले अदा कंदी, जीअं पहिरियां पुराणो कुझु हुयो, 2-टे सीटूं कराची मां बि खणी ईंदा हुया। हींअर ताईं तव्हां जेको सिनारियो बयानु कयो पिया उहो ई। पोइ कल्ह 2 ॾींहं अख़बार में पढ़ियो त बशीर मेमण वियो आहे, पीर साहब पघारे सां मिलियो आहे, हुनखे नवाज़ शरीफ़ जो को पैगाम ॾिनो अथनि। पोइ ज़ाहिर आहे अॼु वञी मिलिया आहिनि नवाज़ शरीफ़ सां, हुते पैगाम खणी। अच्छा, बशीर मेमण, हा मिलिया। ठीकु आहे, त हाणे ॻाल्हि इहा आहे त वरी GDA सां ई अलायंस थींदो न। छो त फ़िलहालु जेको आहे हाणे नवाज़ शरीफ़ हींअर ताईं कहिड़ा स्ट्रिंग्स पुल करे सघे, पर केतिरो अॻिते वेंदो सिंध जे मामले में, अॼोकी तारीख़ ताईं त कुझु न आहे। छाकाणि त अगरि पीर साहब पघारे सां GDA सां नून लीग को एडजस्टमेंट करे वठे थी त 2018 जी आइडेंटिकल सिचुएशन आहे। सिर्फ़ु फ़र्क़ु इहो अची वेंदो त उन महिल नून लीग जी जॻह ते PTI हुई, बाक़ी MQM बि हुन महिल एंटी पीपल्स पार्टी अलायंस में हुई, GDA बि हुई, पीर साहब वारा बि हुआ, JUI बि हुई जेतिरी हुई, ऐं PTI हुई। नवाज़ लीग जो त घणो को हो कोन हिते अमल दख़ल।
हाणे उहो PTI छाकाणि त थोरी गुम थी वई आहे त चए थी नून लीग आहे त फ़र्क़ु छा थियो ऐं पोइ भेरे त काफ़ी आसरा वासरा बि मिलिया हुआ हिननि खे GD NTP पर आख़िरी ॾींहंनि में फैज़ जी फैज़याबी थी वई जो मामलात डिफरेंट थी विया सो चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे छा एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिंध में थींदो बिकॉज मूं जीअं तव्हांखे हिकिड़ो दफ़ो पहिरीं बि गुज़ारिश कई त ईअं न आहे त सिंध में या पंजाब में या कंहिं बि सूबे में हिकिड़ी पार्टी जो 100% वोट न हूंदो आहे ज़ाहिर आहे मुमकिन न आहे मुमकिन आहे ऐं उनजो सबबु इहो ई हूंदो आहे त हेठि माण्हुनि जा मिसाल आउं तर जो हिकिड़ो चङो मुड़ुसु आहियां तव्हां बि हिकिड़े भर वारे उन इलाइक़े में हिकिड़ा चङा मुड़ुसु आहियो हाणे अगरि आउं हिकिड़ी पार्टी में आहियां त तव्हां वटि चॉइस ई न आहे त हुन पार्टी में अचण जी जी तव्हां वरी को ॿियो दर ॻोल्हींदा आहियो पर हिते को ॿियो दर आहे ई कोन न तंहिंजे करे ऐं हद जो मतिलबु जेको सघारा माण्हू हुजनि था उहो बि चवनि था न न हिते ई रहो ऐं त अगरि उहा जनरली ॾिठो नवाज़ शरीफ़ साहिब खे बि अगरि ओपन विंडो ॾिनी वञे कर सिंध में अंदरि ऐं पीपल्स पार्टी खे ओपन विंडो ॾिनी वञे पंजाब में अंदरि केरु कंहिंखे डेंट वधीक ॾेई सघे थो ॾिसो हिन महिल जेका सिचुएशन आहे ओपन इहो त ईअं त न आहे न त पीपल्स पार्टी वञी लाहौर में जलसो कंदी त को नवाज़ लीग जा माण्हू हमलो करे छॾींदा ज़ाहिर आहे या नवाज़ लीग वारा अची लाड़काणे में को जलसो कंदा या नवाब शाह में जलसो कंदा त को पीपल्स पार्टी वारा हमलो करे छॾींदा ईअं त कोन्हे न त ओपन छा आहे लेवल प्लेइंग सां मुराद छा आहे जेको ही चवनि था ही त चवनि था लेवल प्लेइंग फील्ड अलाए कहिड़ी आहे उहा लेवल प्लेइंग कहिड़ी मैदान छा करे ॾियनि ॿियनि जा हथ पेर ॿधी ॾियनि हिक ॿिए खे पर छा वॉट डू दे मीन बाय इट ज़ाहिर मतिलबु इहो ई आहे त एस्टैब्लिशमेंट जेको आहे उहो असांखे वठी ॾे ॿियनि खां खसे करे उहो रोल हिते बेसिकली रोल ठहे बि उहो ई थो जेको को मेजर फ़र्क़ु आणे सघे थो चाहे उहो सिंध हुजे या चाहे उहो पंजाब हुजे इहो को ईअं न आहे त मतिलबु जेको तव्हां सवाल कयो पिया उन में सवाल इहो न आहे त लेवल प्लेइंग या हिननि खे छॾियो वञे छॾियो छा मतिलबु मां त गुज़ारिश कई न पीपल्स पार्टी छा पंजाब में कंपेन न कंदी छा ऐं अगरि नवाज़ लीग खे टाइम मिलियो त सिंध में नवाज़ लीग न कंदी छा कंदा हिकु ॿिए ते हमला थोरी कंदा त लेवल प्लेइंग फील्ड में सिर्फ़ु मुराद इहा ई आहे त जेके बक़ाया पार्टीज़ आहिनि उहे करे थियूं वञनि जीअं माना सर बक़ाया पार्टियूं हुजनि थियूं सिग्नल्स वञनि था न उहो पाण सम्झूं था न त मतिलबु केरु ग़ैबी मदद कंहिंखे आहे जी तव्हां अॼु ग़ैबी मदद जेको आहे पंजाब में पीपल्स पार्टी खे कराए ॾियो नवाज़ लीग वारा घर वियनि ऐं ईअं तव्हां सिंध में ग़ैबी मदद जेको आहे नवाज़ लीग खे ऐं GDA ऐं हिननि सभिनी खे वठी ॾियो त हिते बि सूरत हाल तव्हां मटियल नज़र ईंदी ज़ाहिर आहे ज़ाहिर आहे चेंज पर सभु जेका तव्हां ॻाल्हि कई त माना PTI जेका आहे उहा हटाए छॾिजे ऐं नून लीग खे अगरि खणी अचे बट दैट्स द डेफिनेशन ऑफ ऑपोज़िशन जेका रिसेंट असांजे पास में ऑपोज़िशन हुई त गवर्नमेंट इज़ कंफर्म फॉर पीपल्स पार्टी देन एट दिस टाइम एंड पॉइंट बट इलेक्शन यू नेवर नो इलेक्शन खे तव्हां जेसि ताईं इलेक्शन थिए थी इलेक्शन जो रिज़ल्ट नथो अचे तेसि ताईं इट्स एनीबडीज़ गेस केर बि केतिरो बि ख़ातिरीन सां कुझु बि चई वठे जेसि ताईं रिज़ल्ट नथो अचे तेसि ताईं अगरि फेयर बि ऐं अनफेयर बि छाकाणि त जेको धांधली कराईंदड़ क़ुवतूं बि हुजनि थियूं उहो बि त आख़िरी मिनट ते धक ठाहे सघनि थियूं ज़ाहिर आहे जेको माज़ी में थींदो आयो आहे असां वटि अक्सर बेशतर हे सभु अॻिते हलूं था पिया अॼु शायदि खाकन अब्बासी साहिबु प्रेज़ेंट न हुया शायदि खाकन अब्बासी साहिब जो PTI या नून लीग खां धार रहणु इहो बाए छा आहे को फॉर्मेट आहे इन में बि मुंहिंजो ख़्याल आहे त खाकान अब्बासी साहिबु हाणे थोरो नज़रियाती सियासत हलिया विया आहिनि उहो हाणे हू हिन में वञणु नथा चाहिनि त वञी जेको आहे यसमैन थी नवाज़ शरीफ़ साम्हूं हा कनि पोइ मरियम साहिबा खे बि चवनि त मरियम बीबी मरियम साहिबा आप बताइए क्या होना चाहिए हमारी लीडर हैं ये मसलो थी वञे थो कुझु पॉलिटिशियन सां चौधरी निसार जो ई मसलो अॼु गुमनामी जी ज़िंदगी गुज़ारे थो जी हा मतिलबु इन वे चौधरी निसार पाण किथे नज़र अचे थो जेको ईअं खाकान अब्बासी साहिबु आहे ईअं सिंध में बि खोड़ माण्हू आहे जेके जिन्हनि न एक्सेप्ट अंकल्स हुजनि था ऐं हिते त हाणे नवाज़ शरीफ़ मोटी आयो आहे त अगरि इख़्तिलाफ़ सिर्फ़ु मरियम नवाज़ सां हुजे हा खाकान अब्बासी जो पर आउं ईअं सम्झां थो जेका माण्हुनि जी कॾहिं कॾहिं हिकिड़ी सुई बि अटकी पवंदी आहे शायदि उहो इहो सम्झंदो हूंदो या उनखे मियां नवाज़ शरीफ़ इहो चयो हूंदो सिधी तरह या अणसिधी तरह
पंहिंजे वातां या कंहिंजे नियापे जे ज़रिए में ख़ाक़ान अब्बासी साहिब खे चयो वियो हूंदो त बाबा देरि सवेर तोखे मरियम जे पोयां ई हलणो आहे, यस, इहो सम्झी वियो। इहो सम्झी वठि, तो इज़त ॾियूं था, सभु कुझु कयूं था, पर रियलिटी इहा ई आहे, उहा शायदि ख़ाक़ान अब्बासी साहिब खां हज़म नथी थिए। पर सभु इहे जेके माण्हू आहिनि केरु? इहे शायदि ख़ाक़ान अब्बासी साहिब जहिड़ा थी विया, मिफ्ता इस्माइल थी वियो, हेॾां होॾां हिकु जेके री इमेजिनिंग पाकिस्तान जी बि ॻाल्हि कनि पिया इहे फ़िलहालु ख़ामोश आहिनि। त पंजाब में या किथे बि पाकिस्तान में ज़ाहिर थी सघनि था इहे बि हिकिड़ी पार्टी उभरी करे? न मूं त जॾहिं हीअ ठही हीअ जॾहिं ठही री इमेजिनिंग पाकिस्तान, हीअ जॾहिं शुरू कयो हिननि पार्टी त कोन्हे फोरम, मूं तव्हांखे उन महिल माण्हू चवंदा हीअ पार्टी ठाहींदा, मूं चयो पार्टी में छा आहे? ख़ाक़ान अब्बासी साहिबु हिकिड़ी पंहिंजी मरी मां किथां सीट कढी वठे त कढी वठे, मिफ्ता इस्माइल खे त उहा बि न मिलणी आहे, पॉपुलर कराची मां किथां खटंदो अगरि कंहिं सपोर्ट न हूंदी। जी हा, खोखर साहिबु मता खटे मता न खटे, कॾहिं खटिया त न आहिनि, पर कॾहिं खटिया त कोन्हनि। सो इहे को मज़बूत को इलेक्ट्रोल पॉलिटिक्स कंदड़ माण्हू न ई एतिरा पॉपुलर थिया। मिफ्ता इस्माइल जी ॻाल्हियूं माण्हुनि खे वणियूं पे, यस, जेको मईशत जे बारे में ही हू चए पियो, लेकिन पॉलिटिकल पार्टी न। बाक़ी हा, पोइ विच में ॻाल्हि आई त ही जेको लॾो आहे ख़ाक़ान अब्बासी ऐं जेके स्पेशली ख़ाक़ान अब्बासी शायदि हुन में वेंदो IPP में, जेको इस्तिक़ाम में पाकिस्तान पार्टी जेको आहे। पर मूंखे ओॾी महिल मूंखां पुछियो आहे त मूंखे हज़म न पई थिए ॻाल्हि, त पोइ अगरि इहो ई करिणो अथसि जहांगीर तरीन जे हेठि वञी वेहणो अथसि ऐं अलीम ख़ान जे हेठि वञी वेहणो अथसि ख़ाक़ान अब्बासी खे, पोइ त मरियम नवाज़ जे हेठि वेही रहे, मतिलबु हुनजी सरबराही में वेही रहे। सो इट वॉज नॉट मेकिंग एनी पॉलिटिकल सेंस जेके चइजे न, त को सियासी मंतक मूंखे सम्झ में न पे आई। IPP इस्तिक़ाम पाकिस्तान पार्टी में हूअं बि प्राइम मिनिस्टर फेस त फ़िलहालु लीगली मौजूदु त कोन्हे। ॾिसो लीगली तव्हां चओ था, मां सम्झां पियो तव्हां छा कयो, त पोइ त नवाज़ शरीफ़ बि लीगली, यस यस यस, पोइ नवाज़ शरीफ़ बि न आहे त पोइ जहांगीर तरीन बि न आहे त ख़ान बि न आहे, ख़ान त आहे ई न, ख़ान त लीगली बि न आहे, पॉलिटिकली बि न आहे, मॉरली बि न आहे, कॉन्स्टिट्यूशनली बि न आहे, केर बि। लेकिन अगरि जहांगीर तरीन बि न आहे, मियाँ साहब न आहे त जहांगीर तरीन बि न आहे, ऐं जहांगीर तरीन न आहे त मियाँ साहब बि न आहे, त पोइ ज़ाहिर अलीम ख़ान त न आहे न, पोइ शहबाज शरीफ़ आहे। पोइ ऑब्वियस चॉइस छा आहे? जे 18 महीना तमामु शानदार मुफ़ाहमती अंदाज़ में सॼो मुल्क हलायो, मुल्क खे किथे खां किथे पहुचाए छॾियईं, अलाए किथे पहुचाए छॾियईं, ॻाल्हि ई न पुछो। सिर्फ़ु हिकिड़ो एग्रीमेंट करायो ज़रूरी आहे कहिड़े बि हिसाब में, ठीकु आहे। ऐं जेको चवंदा हुआ शरीफ़ माण्हू पार्लियामेंट में पास कराए ॾींदो, काबीना में चवंदो, हिकु ॾींहं में 42 बिल 52 लाइ, हा जेको चवंदा हुआ हुनखे शरीफ़ माण्हू को मतिलबु, ऐं चवनि छा था, हिकिड़ो मां इंटरव्यू में किथे ॿुधो या अलाए प्रेस त भई न मूं इस्टेब्लिशमेंट जे कमकार में मुदाख़लत कई, न हुननि मुंहिंजे में कई। जी हा, क्या बात है मियाँ शहबाज, तव्हां त करे न पिया सघो ऐं हुननि न कई, इन ॻाल्हि ते खिलां पियो। सो आई थिंक इट ओनली ऑप्शन, ऑब्वियस ऑप्शन, नॉट ओनली ऑप्शन, यस, ऑब्वियस ऑप्शन त मियाँ शहबाज शरीफ़ आहे। ऐं छा त ख्वाजा साद रफ़ीक साहब चवंदा, हालांकि ज़ाहिर थोरा मॉडरेट सियासतदान, इन करे शायदि हू चवंदा त सभिनी जो इंतख़ाबी निशान जेको आहे उहो बैलेट ते हुजणु खपे, ऐं ईअं न हुजे त कंहिंजो इंतख़ाबी निशान न हुजे। बाक़ी ज़ाहिर आहे जेके जेल में आहिनि न, उन्हनि खे बि कोर्ट खे जेको आहे उन्हनि खे जल्दी मतिलबु या त ख़तमु कयो या त सज़ा ॾियो। ॾिसो इहा ॻाल्हि ख्वाजा आसिफ़ जहिड़े समझदार माण्हू, ख्वाजा साद रफ़ीक जहिड़े सियासी वर्कर खे चवणु ई खपे, छाकाणि त उनखे ख़बर आहे त आइनी तरह, कानूनी तरह बैलेट पेपर तां बल्ले जो निशान हटी ई नथो सघिजे अॼु ताईं त न। हाणे तव्हां सुप्रीम कोर्ट मां वञी कराए वठो, तव्हां बैन हिकिड़े होम डिपार्टमेंट पंजाब जो उनखे बैन नथो करे सघे। सो सुप्रीम कोर्ट खे करिणो आहे, उहो उन्हनि खे आसिरो नज़र नथो अचे, त पोइ हुनखे गैर सरकारी ऐं गैर हतमी तरीक़े सां ख़तमु करिणो आहे। यानी जेको उभरे हुनखे खंबे गुम करे छॾियो त केसिस सही वञनि। फवाद चौधरी लाइ बि चवनि था त वरी को जो उर्दू में चइबो न पर तोल रहा था वापसी के लिए। सो ॻाल्हि इहा त बसि ठीकु आहे, इहो अगरि सो बल्ले जो निशान त हूंदो, पर वोट घुरण वारो हूंदो न हूंदो को। एग्जैक्टली, जी हा। अच्छा, पर पोइ माना इहा ई शइ KP में बि कई वेंदी सेम ही हिसाब सां, या KP में छॾियो वेंदो PTI खे कुझु? यार मूंखे ख़बर न आहे त हिन इलेक्शन जी
जेका हिनजी साख क्रेडिबिलिटी जेके इलेक्शन कराइनि था उन्हनि वटि को हिन ॻाल्हि जी अहमियत बि आहे या न आहे। कॾहिं कॾहिं असां कुझु शयुनि ते वॾी ईअं न न यार ही त कानूनी ॻाल्हि आहे, यार ही त आइनी ॻाल्हि आहे, यार ही ग़ैर मंतकी आहे, यार ही फितरी न आहे। असां जहिड़ा माण्हू हरू भरू एक्साइटेड थींदा आहिनि, हरू भरू हू जेके फ़ैसिला कंदड़ घुरी हूंदी छा थो फ़र्क़ु पए, बस इलेक्शन हो गई, हुकूमत बन गई, बस तो बस मतिलबु पोइ असां जहिड़ा माण्हू ईअं चवंदा अच्छा यार ठीकु आहे थी वई त इहो जेको तव्हांजो सुवालु आहे त केपी ॾींदा न ॾींदा, इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि इहे मशरूत आहिनि हिन ॻाल्हि सां त असां वटि जेको ईंदड़ 8 फरवरी वारो इलेक्शन आहे उन जी साख क्रेडिबिलिटी कुझु रखणी बि अथनि या हुन ॻाल्हि जी का प्रायोरिटी या तरजीह न आहे, ठीकु आहे जहिड़ो थिए वञे बसि असांखे हीअ रिज़ल्ट खपनि। यस कॉलन सागर मोहम्मद अख्तर लोहाणी थाना बलाकान मां। जी लोहाणी साहब छा चवणु चाहींदा? साईं अलीकाज़ साहब खां मुंहिंजो सुवालु आहे त यकीनन पंजाब या सिंध बाक़ी सूबनि में त खान साहब जा हथ पेर ॿधल हूंदा, त मुंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो त केपीके में हिनखे थोरो ढिलो छॾियो वेंदो त जीअं उहो सूबाई हुकूमत बनाए सघे, सूबाई हुकूमत बनाइण सां को एतिरो ख़ासि फ़र्क़ु न पवंदो, इन जी थोरो छा केपीके में हिनखे फ्री हैंड ॾिनो वेंदो इमरान खान खे? ठीकु आहे साईं, हाणे इहा ई ॻाल्हि हले पई। लोहाणी साहिबु हिकिड़ो मिंट पहिरीं इहा ई ॻाल्हि हली पई मुंहिंजे यासि जी, त मुंहिंजो इहो चवणु आहे मूंखे ख़बर न आहे तव्हां कहिड़ी बुनियाद ते चओ था त हुनखे केपी में PTI खे जॻह ॾिनी वेंदी, तव्हां वटि हुनजो को बुनियादु हूंदो ॻाल्हि जो करणु। मूं वटि बुनियादु हिन जे हा या न में सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त इलेक्शन जी साखाइते हुजण जो कंहिंखे को शौक़ु आहे या न आहे। अगरि त इहो आहे त न यार थोरो मोह माड़पे में लॻे, इलेक्शन थोरी घणी फेयर महसूसु थिए, हरू भरू ईअं न थिए त झुरलू फिरी वियो आहे 100 सैकड़ो 50 सैकड़ो 60 सैकड़ो फील थिए, बाक़ी 40-50 सैकड़ो फबी वञे, पोइ उन केस में पोइ केपी बि ॾियणी मतिलबु ॾींदा ऐं पोइ क़ौमी असेंबली में बि हिकिड़ी 40-50 सीटनि जो पोइ ॾियणो पवंदो, छाकाणि त अगरि केपी में सूबाई में खटींदो त कुझु सीटूं हुतां खणंदो, कुझु पंजाब मां ॾींदा, पोइ त हाणे उहो छा इहो जेके बि फ़ैसिलो कंदड़ धुरियूं हुजनि थियूं उन्हनि खे क़ाबिल क़बूल हूंदो, इहो हिकिड़ो सुवालु आहे। अल साहिबु इन ते बि हिकिड़ो सुवालु आहे, इन जे लाइ महिनत बि दरकार रखूं तमामु घणी, छो जो इट विल टेक अ लॉट ऑफ रिस्क टू, छो जो हथनि मां निकिरी सघे थी सिचुएशन के उनखे अगरि थोरी बि PTI खे इजाज़त ॾिनी वई त सिचुएशन हथनि मां निकिरी सघे थी इलेक्शन जे ॾींहं ते। ॾिसो उहो त पोइ पूरी वर्किंग थींदी आहे न, कहिड़ा माण्हू चूंडजणु खपनि, कहिड़ा माण्हू चूंडजणु न खपनि, कहिड़नि महिनत घणी करणी पवंदी। इवन एतिरो बि थींदो आहे त भई हिननि खे टिकट ॾिबी त हीअ मतिलबु हिननि खे ओके आहे, हिननि खे ओके न आहे, मतिलबु पोइ त सभु शयूं थींदियूं आहिनि न। ऐं पोइ पार्टियूं बि सोचींदियूं आहिनि ठीकु आहे यार माण्हू असांजो खटे त ईंदो न, इहो माज़ी थियो आहे। जी हा किथे न किथे महिनत बि वरी घणी थी। ऐं पंहिंजे वटि जेको अफ़गानी वञनि था पिया उन में अॼु अमरीका जेको आहे कल्ह हिकिड़ो ख़तु लिखियो पर उनजी पंहिंजी एम्बेसी त भई असां 25,000 माण्हुनि खे वीज़ा ॾींदासीं, असां उन्हनि खे लेटर जारी कयो आहिनि ऐं महिरबानी करे हिन लेटर जी तहत ते जेको आहे उनखे तव्हां पाकिस्तान मां न कढो, पर पाकिस्तानी अथॉरिटीज़ चवनि थियूं त तव्हां वीज़ा ॾियो न त असां कढंदासीं। जी मतिलबु अमेरिका खे बि वठी वञिणो आहे त बर्तानिया वांगुरु वठी वञे, बर्तानिया वारनि प्रोसेस शुरू कयो न, हितां जेके हुननि अफ़गानिस्तान में पाण सां गॾु आंदा वठी पिया वञनि, त हीअ बि अमेरिका बि लेटर छो थो कढे, वीज़ा सीधो छाकाणि त हीअ जेके 25,000 माण्हू हूंदा, 25,000 त इहे 25,000 माण्हू उहे हूंदा जेके 10 साल 9 साल अमेरिका सां गॾु अफ़गानिस्तान में हुननि जो को बोर्ची हूंदो, को ट्रांसलेटर हूंदो, को ड्राइवर हूंदो, को अलिफ हूंदो, को बे हूंदो, इहे हूंदा। हिननि 25 साल हिननि अमेरिकी नेटो जी फोर्सिस ख़ासि तौर ते अमेरिकन फोर्सिस सां गॾु उते कमु कयो आहे, यानी हिननि जी सिक्योरिटी क्लीयरेंस त थियल हूंदी न, न त उते अफ़गानिस्तान में जॾहिं अमेरिका हुआ त हिननि अफ़गानी कीअं रखे वेठा पाण सां, सिक्योरिटी क्लियर हूंदो न, त पोइ वीज़ा ॾियण में एतिरी देरि छो पिया लॻायो। बर्तानिया त इहो बहानो कयो त असां वटि हुननि खे रहण जी जॻह कोन्हे, वीचारा ग़रीब बर्तानिया वारा हुननि रहण जी जॻह कोन्हे। अमेरिका त बहानो बि सही न पियो ठाहे न, भई सिक्योरिटी क्लीयरेंस तव्हांखे माण्हू खे अगरि हुते पंहिंजो बेस में बोर्ची ठाहे वेठा हो त तव्हांखे ज़हर ॾेई मारे छॾिया न, त तव्हांजी सिक्योरिटी क्लीयरेंस हूंदी न, ज़ाहिर त वठी वञनि, लेटर कढण जी कहिड़ी ज़रूरत आहे। अच्छा रंडकूं आहिस्ता आहिस्ता इन मामले में अचनि त थियूं, टेररिज़म वाइज़ हुजे। हा साईं, अॼु बि लेफ्टिनेंट कर्नल ऐं ॿिया शहीद थिया आहिनि, ऐं हिकिड़ी ज़ाहिर इज़ अ कॉस्ट,
इज़ अ कॉस्ट ऐं अलाह ख़ैर पियो करे ऐं ज़ाहिर दुनिया खे इहे शयूं ऐं ज़ाहिर हिन में जेके कल्ह बि बलूचिस्तान जे हुकूमत इहो चयो त हिन में इंडिया बि आहे ऐं न्यू फोर्सिस बि आहिनि 2 मुल्क चया तूं पाड़ेसरी जंहिंमें हिकिड़ो अफ़गानिस्तान ऐं हा अफ़गानिस्तान ऐं इंडिया आहे इन्हनि में मुलविस हीअ जेको थिए पई टेररिज़म ख़ुदि कल्ह मुबैना तौर ते इज़राइल जा जेके 2 एजेंट ईरान ऐं तालिबान गॾिजी झलिया आहिनि ज़ाहिर मुसाद बि हिते किथे हूंदी सभु शयूं थी रहियूं हूंदियूं त वधीक हींअर ज़ाहिर असांजी एजेंसीज़ ऐं सभु माण्हू हाई अलर्ट ते हूंदा इहो हिकिड़ी कॉस्ट आहे न हिकिड़ी क़ीमत आहे हिननि खे रखियोसीं एतिरा साल 25-30 साल 40 साल उनजी बि हिकिड़ी क़ीमत आहे हिन जी कढण जी बि हिकिड़ी क़ीमत हूंदी आहे कुझु चई न सघिजे इलेक्शन्स मथां आहिनि मुल्क में न अलाह ख़ैर कंदो ज़ाहिर आहे इहो प्रोटेक्स्ट मुश्किल लॻे थो बहितर इहो ई आहे त थी वञे ऐसा कल्ह बल्कि वॾी पहिरां बल्कि हा असांजा इसराइल जा मिनिस्टर साहिबु चवनि था त असां वटि ऑप्शन आहे न्यूक्लियर गाज़ा खे पागलपणो तव्हां ॾिसो न जुनूनियत ऐं पागलपणे जी हाणे मूं वटि लफ़्ज़ हिन वक़्तु पार्लिमानी ॿियो सुझे कोन पियो मूंखे सवाइ इहो त इज़राइली मिनिस्टर साहिबु फरमाइनि त साहिबु छाजो चए थो त एटम बम किराए छॾियो हिन ते ग़ज़ा ते पागल छाकाणि त उहो त हिकिड़ो पर पागल पाड़े में किराईंदे त हुनजो जेको इज़राइल त हुनजो इफेक्ट न ईंदो छा सो इन खां वधीक मैडनेस ऐं ॿियो छा लफ़्ज़ इन लाइ इस्तेमालु कयो पोइ ख़ैर बाद में पलटो खाधई चई न मुंहिंजो मतिलबु हीअं न हो हू न हो 8 मुल्कनि त सिफ़ारती तालुकात टोड़े छॾिया आहिनि मुस्लमान हिकिड़ो बहरेन आहे बाक़ी 7 जेके आहिनि ॿिया आहिनि असांजे मुस्लमान मुल्कनि खे बि नॉट एज़ मुस्लिम्स अगेन आई एम सेइंग कल्ह तव्हां ॾिसो त जेको वाइट हाउस जे साम्हूं मुज़ाहिरा थिया बरतानिया में थिया उनमें कुझु सिर्फ़ु मुस्लमान त कोन हुआ सभई फेथ रखंदड़ माण्हू ऐं अमेरिका में त जेको स्लोगन हाणे पॉपुलर थिए पियो त नो सीज़ फायर नो वोट अगरि सीज़ फायर नथा करायो अमेरिका नथो कराए ऐं बाइडन खे 6 जेके इम्पॉर्टेंट हुनजी स्विंग स्टेट्स जेके अमेरिका में आहिनि उन में 5 में पोल्स जेके रिसेंट न्यूयॉर्क टाइम्स वारनि कराया आहिनि उन में 5 रियासतनि में बाइडन हेठि वियो आहे ऐं हेठि वञण में हिकिड़ो सबबु इहो बि आहे त बाइडन वर्ल्ड ऑर्डर मेंटेन न करे सघियो आहे हिते यूक्रेन बि ऐं गज़ा बि सो डेफिनेटली प्रेशर डेवलप थींदो अगरि ईअं माण्हू ऐं हीअ ॾिसो न को CIA आहे को KGB आहे को फलाण आहे को दुनिया जी एजेंसीज़ आहिनि इस्टेब्लिशमेंट आहे सभु शयूं हूंदियूं आहिनि पर हिकिड़ी हूंदी आहे ख़ल्क़ ख़ुदा हिकिड़ी हूंदी आहे पब्लिक ओपिनियन जे असां जहिड़े मुल्कनि में कंहिंखे घणी परवाह न हूंदी आहे बट अमेरिका भले पेंटागॉन छा पियो सोचे वाइट हाउस छा पियो सोचे पर अगरि ईअं लखनि में माण्हू निकिरंदा त हू छा बि सोचींदा रहनि प्रेशर त डेवलप थींदो भले हुते जी मीडिया खे कदगन लॻायो पियो वञे साफ़ी जेके लिखनि था इज़राइल जे ख़िलाफ़ु उन्हनि खे कढियो थो वञे नौकरियुनि मां इहे सभु करे वठे अमेरिका पर अगरि हीअ जेको पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन्स हलनि पियूं हीअ जेको मुज़ाहिरा हीअ सभु शइ इहो तव्हां ॾिसो त तव्हां आउं सम्झां थो त इन जो अमेरिका खे या बरतानिया खे उनजो असर त वठिणो पवंदो किथे न किथे बाहि त फील थींदी ठीकु आहे सर वॾी महिरबानी सां नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो पर ईंदड़ प्रोग्राम में दुआ में